मीरपुर बठोरो अवामी तहरीक ज़िले सिजावल जो वर्कर्स कन्वेंशन अवामी तहरीक ज़िले के सदर हुसैन आज़ाद की सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें अवामी तहरीक के मरकज़ी अगवाननि समेत वॾी तइदाद में कारकुननि ॻोठाणनि शिरकत कई। ॻोठ अयूब बायतार में अवामी तहरीक पारां कन्वेंशन मुनक़िद कियो वियो। उन मौक़े ते मरकज़ी नायब सदर हुर निसा पली जो ॾाढा कादिर रांटो नूर नबी पली जो मिठा ख़ान लाशारी अली मोहम्मद परवेज़ ख़िताब कंदे चयो त अवामी तहरीक जे कुल्हनि पूरी सिंध जो बार पियल आहे। हिन वक़्तु सिंधी माण्हुनि जे वसीलनि खे लुटियो ऐं फुरियो पियो वञे। अवामी तहरीक हर महाज़ ते सिंधी माण्हुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो आहे। हुननि चयो त मौजूदा इक़्तिदारी धुरियूं सिंध जी फुरलुट में गॾियल तौरु शामिल आहिनि। हुननि चयो त PTI ऐं PP हिकु सुके जा ॿ पासा आहिनि जिन खे सिंध सां का बि हमदर्दी नाहे। हुननि चयो त सिंध में पाणी जी अथरादू खोट पैदा कई वई आहे। सिंध में पाणी जा चोर वॾेरा सरदार भोतार आहिनि, जंहिं करे ग़रीब ज़मींदारनि खे पाणी नथो मिले। सिंध खे यतीम खानो सम्झी धारियुनि खे सिंध में हिकु रिथाबंदी सां रहायो पियो वञे। सिंध जे हर नंढे वॾे शहर में अफ़गानी, बर्मी ऐं बंगाली पुनाहगीरनि खे शनाख्ती कार्ड ठाहे ॾिना पिया वञनि।